में प्रोग्राम ओपिनियन विद खालिद चांडियो में आऊं चांडियो सही उस खालिद चांडियो साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सही कश्मीर फलस्तीन ऐं बर्मा में मुस्लमाननि खां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जी मुस्लमान मुल्कनि ते तव्हां कीअं था ॾिसो, इन जो किरदारु छा आहे? बुनियादी तौर पे मुसलमान मुल्क जेके पश्चिम समुद्र मुस्लिम रियासतूं आहिनि, हक़ीक़त में मुसलमाननि ख़लफ़ाए राशिदा खां बाद इस्लाम जे आइन खे छॾे ॾिनो, यानी क़ुरान जे हुकुमनि जी तामील में हलणु छॾे ॾिनो। रियासत में खे जेको जंहिं नमूने इंसाफ़ करणो हो, रियासत में जंहिं नमूने हुकूमत क़ाइमु करणी हुई, रियासत में जंहिं नमूने ग़रीबनि जो करणो हो, जंहिं नमूने दीन जी ख़िदमत करणी हुई, उन खे हुन छॾे ॾिनो ऐं उहो बेतदरीजी वक़्तु गुज़र सां गॾु ॾींहं बि ॾींहुं उन खां दूर थींदा वञनि पिया। इन करे हुन मुस्लमान जो हक़ीक़ी जेकॾहिं सरबराह हुजनि हा त मुस्लमान हिन सूरत हाल में न हुजनि हा। इस्लाम जे आइन खे छॾण जे नतीजे में उहे ख़ुदि जेके आहिनि उनजी हुकूमत, उनजी रियासत, मिसाल तौर हिन वक़्तु तव्हां कश्मीर जो मसइलो आहे, कश्मीर जी आवाम तव्हां न ॾिसे पई, तव्हां अमरीका न ॾिसो पिया, अमरीका इसराइल न ॾिसे पई, इसराइल इंडिया न ॾिसे पई। हाणे मसइलो कीअं हलंदो त तव्हां बजाए उन शयुनि खे सही इस्लामी मुल्क हुजंदा, सही हुक्मरान मौजूदु हुजंदा त मुस्लमान हिन हालात में कोन पहुचंदा। हिन क़िस्म जी ख़ुदि कच बमबारियूं, हिन क़िस्म जी जेका आहे उहा आहे कोन। तव्हां स्क्रीन में कीअं मिटिया, स्क्रीन में समय साल हुकूमत करण खां पोइ मुस्लमान मिटिजी विया एॾा। जो इक़बाल जॾहिं स्क्रीन जो तॾहिं हुन छा चयो, हिस्पानिया तू खून मुस्लिम का नहीं है, मानंद हरम पाक है तू मेरी नज़र में, पोशीदा तेरी खाक में सजदों के निशान हैं, खामोश अज़ाने हैं तेरी बादशाह में। तो तमाम बर्मा में जा, तमाम बड़े सगीर में जा, उन्हीं सूरत हाल न वञो पिया जंहिंमें कंहिं ज़माने में मुस्लमान स्क्रीन में लॻा त उन तरफ़ जा। इन करे हिते जो मुस्लमान मक़ामी खे तरफ़ जेको आहे उहो पंहिंजे ई ताक़त ते, पंहिंजे ई हौसले ते उनखे पंहिंजी दिफ़ा करणी पवंदी ऐं हालात सां गॾु हलणो पवंदो। इहो बजाए असीं अमरीका जा ॾांहुं निहारियूं, अमरीका वरी इसराइल ॾांहुं निहारे, इसराइल इंडिया ॾांहुं निहारे, इन में तव्हांजो मसइलो कोन्हे। अच्छा, मौजूदा कश्मीर मसइलो आख़िर कहिड़े अंजाम ते पहुचंदो? मौजूदा कश्मीर मसइलो जेको आहे मुंहिंजी नज़र में, मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ हिन हिकमत अमली में अमरीका, इसराइल आहे जेको हुनखे बंकर ठाहियो पियो, पूरी जेका जंगी हिकमत अमली आहे इंडिया खे इसराइल पियो प्रोवाइड करे, अमरीका हुनजे बैकअप ते आहे। हिन वक़्तु ॿ फ्रंट हुन खोलिया आहिनि तव्हां लाइ। हिकिड़ो तव्हांजा कश्मीर ते जेको आहे जम्मू कश्मीर ते कब्ज़ो कयो वियो आहे, हिकिड़ो फ्रंट जेको तव्हांजो खुलणो आहे उहो आहे अफ़गानिस्तान वारो बॉर्डर। अफ़गानिस्तान में जेका मौजूदा हुकूमत आहे उहा पाकिस्तान नवाज़ न आहे, उहा इंडिया नवाज़ आहे, उहा अमरीका जी जेका एस्टेब्लिश कयल हुकूमत आहे। जल्द जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु कश्मीर जे मसइले ते पाकिस्तानी हुकूमत स्टैंड वठे ऐं उहा जंग क़बूल करे, जेकॾहिं जंग क़बूल करियूं असीं त हिन वक़्तु असीं कश्मीर खे विढ़ी सघूं था ऐं कश्मीरी हिन वक़्तु उन पोज़ीशन में आहिनि, उनमें एतिरो जोशो ख़रोश आहे जो जेकॾहिं असीं कश्मीर वारे LOC सां जंग कंदासीं त कश्मीरी बि असांजो साथ ॾींदा ऐं इंडियन फ़ौज जे लाइ इन ते मुश्किल सूरत हाल थी वेंदो। मुमकिन आहे त असां बांग्लादेश वारो प्लान वठी वञूं वञा, पर लॻे ईअं थो त असांजा हुक्मरान जेके आहिनि उहे विढ़ण लाइ तयारु न आहिनि। जे विढ़ण लाइ तयारु न आहिनि त अॻियां छा थींदो त कश्मीर जा हौसला हारजी वेंदा, रेजिस्टेंस करण वारा, विढ़ण वारा, जंग करण वारा माण्हू क़तल थी वेंदा, ॿिया मारिजी वेंदा, थिया हौसला शिकिन थी ऐं इंडिया जे अॻियां हथियार फिटा करे वेंदा हलिया, इंडिया जे रहमो करम ते जीअण सिखी वेंदा हलिया। पोइ हिंदुस्तान हिते साॻी जेको तव्हां मुतालबो करायो पिया त हाणे जेको सो करायो इलेक्शन करायो, हिते जेका असां रायशुमारी करायो, पोइ रायशुमारी थींदी, रायशुमारी में उहे इल्हाक़ करे वेंदा। हारियल माण्हू छा कंदा, हारियल माण्हू इल्हाक़ कंदा हिंदुस्तान सां ऐं पोइ तव्हांजो जेको इहो साॻी केस खणी ॿुधायो बाबा आज़ादु कश्मीर जेको आहे उन ते पाकिस्तान खे चयो हिते हाणे कश्मीर जी अक्सरियत जेका असां सां गॾु आहे। उन वक़्तु अमरीका जी, उन वक़्तु बरतानिया जी, उन वक़्तु ताक़तवर मुल्कनि जी ॿोली ॿी हूंदी। हींअर तव्हां जॾहिं वञो था त हुनजी ॿोली ॿी आहे, सर्दमोरी आहे, ख़ामोशी आहे, ठीकु आहे न। इन मामले में तव्हांखे शिकस्त जेकॾहिं उन आज़ादु कश्मीर ते तव्हां जॾहिं स्टैंड वठंदव त तव्हांजो अफ़गानिस्तान वारो बॉर्डर जेको आहे, जेको हींअर तव्हां अफ़गानिस्तान जी हुकूमत जी रज़ामंदी खां सवाइ ठाहियो आहे, उनखे मुतनाज़ा कयो वेंदो, उतां हिकिड़ी ॿी जंग तव्हां ते कई वेंदी। इन करे ॿ फ्रंट खोलिया वेंदो तव्हांखे।
हिन वक़्तु असांजो हुकुमरान जेको आहे उहो जेकॾहिं जंग ॾांहुं वञे त बहितर आहे त हीउ मौक़ो आहे। हिन खां बाद जेको आहे फ़लस्तीन कश्मीर जो मामिलो तव्हां हल करणु वञो इहो मुश्किल आहे। त सूरत हालूं तव्हां वटि उहे आहिनि। उन सां छो हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं फ़लस्तीन खे आज़ादु कयो, फ़लस्तीन खे आज़ादी मिली पई सघी, उन वक़्तु बि मुस्लमान ॾाढी देरि कई ऐं नतीजे में पोइ गोलान जूं पहाड़ियूं खटाए वेही रहिया, फ़ौजी गिरफ़्तार थी विया ऐं इसराइल मुस्तहकम मज़बूत थी वियो। कि हिते बि तव्हां सां उहो साॻी असरु थियणो थो वञे। अॼु जेको आहे पंहिंजो अरबुस्तान जो मुस्लमान जेको फ़लस्तीन जो उहो बाक़ी जेके मुल्कनि सां मायूस थिए थो। पर हाणे असांजो माण्हू ग़रीब माण्हू बि चाहे थो, आम माण्हू बि चाहे थो ऐं असांजी जेका मैशत आहे, असांजो जो ख़र्चु आहे त एटम ठाहिया अथऊं, हथियार ठाहिया अथऊं, मिज़ाइल ठाहिया अथऊं, असांजी 70 हिकिड़ो माण्हू गुरबत में वरितो पियो आहे। असां हेॾा हथियार ठाहिया आहिनि, उहे आख़िर केॾे ॾींहं लाइ? ठीकु आहे, ग़रीब माण्हू मौत खां कोन थो ॾिजे, मुस्लमान मोमिन माण्हू मौत खां कोन थो ॾिजे, मौत खां ॾिजनि था असांजा ख़ुशहाल माण्हू जिन जी शदात जी जन्नतूं थियलूं आहिनि। उहो जेको असांजो 5% माण्हू वेठो आहे उहो मौत खां ॾिजे थो, उहो जंग खां ॾिजे थो, एटमी जंग खां ॾिजे। जॾहिं तो ॻाल्हि करे जेको बाबा पोइ एटमी जंग थी वेंदी, बाबा एटमी जंग थियण ॾे। जेकॾहिं होए एटमी जंग खां कोन था ॾिजनि त तव्हां एटमी जंग खां छो था ॾिजो? एटम आख़िर को असां खाइण लाइ त कोन्हे, खाइण पीअण जी शइ त कोन्हे, इहो जंगी हथियार आहे। या कश्मीर तव्हां उन नहर ते पहुचो, फिर तव्हां रिवायती जंग शुरू कयो, मुमकिन आहे दुनिया तव्हांजे विच में पए ऐं तव्हां एटमी जंग ताईं न वञो। एटमी जंग शायदि उहे बि अफोर्ड न कनि। पर असांजो जेको ख़ुशहाल मसइला जेको आहे, हे जेके शदात जी जन्नतूं ठाहियो वेठा आहिनि, हे जेके ब्यूरोक्रेट, हे जेके पंहिंजा जागीरदार, हे जेके सरमाएदार, ये जेके असां वटि इस्टेब्लिशमेंट, इहे जेके जन्नतूं ठाहियो वेठा आहिनि, उहे जंग अफोर्ड नथा करणु चाहिनि। अच्छा, हिन वक़्तु पाकिस्तान जी मैशियत खे तव्हां कीअं था ॾिसो? छा थियो हाणे पाकिस्तान जी मैशियत? पाकिस्तान जी मैशियत जा टे पासा आहिनि। हिकिड़ो पासो आहे पाकिस्तान जी मैशियत, पाकिस्तान हिन वक़्तु जागीरदार लाइ, सरमाएदार लाइ, ब्यूरोक्रेट लाइ, इस्टेब्लिशमेंट लाइ जन्नत आहे। जेतिरो पाकिस्तान में हू कमाए थो एतिरो दुनिया जे कंहिं मुल्क में जागीरदार, सरमाएदार, ब्यूरोक्रेट ऐं इस्टेब्लिशमेंट नथो कमाए। ऐं पाकिस्तानी रियासत खे जॾहिं असीं ॾिसंदासीं, पाकिस्तानी रियासत ओतिरो कर्ज़ खणी चुकी आहे, ओतिरी मक़रूज़ थी चुकी आहे जो उनजी अदायगी जो को अंदाज़ो कोन थो थी करे सघे त हिन वक़्तु मौजूदु वसील मां असीं अदा करे सघंदासीं। ठीकु, ॿी शइ, टी शइ इहा आहे त पाकिस्तान जो जेको 80% खां 85% माण्हू जेको आहे ग़रीब, ख़ुसूसन हारी ऐं मज़दूर तबिको जेको आहे, उहो हारी ऐं मज़दूर तबिको जेको आहे उहो मन फाका कशी जे आलम में हले पियो। उन लाइ जीअण इंतहाई मुश्किल तरीन सूरत हाल आहे। हाणे तव्हां सम्झो था त हिननि जे लाइ तमामु ज़बरदस्त आहे। छो त उहो मिसकिन असां माण्हू जो ग़रीब माण्हू आहे, ॿ एकड़नि जंहिंजो 10 लख जो एकड़ आहे उहो लाख रुपए में कपाए पियो, उहो जागीरदार खे मिले पियो। नंढड़ा नंढड़ा दुकानदार, नंढड़ा माण्हुनि जा प्लाट आहिनि, उहे माण्हू विकनि था, उहे जेके करोड़पति खरपति आहिनि वठनि था, उहे पंहिंजूं कालूनूं वेठा आहिनि, फलाणो बहरिया टाउन पियो ठाहे, फलाणो हीउ पियो ठाहे। बाबा मिसकिन माण्हू बहरिया टाउन छो नथो ठाहे? हीअ जेके लाखे हज़ारे एकड़ ते हमरा पियो कमु करे, इन हमरा किथां पैसा आंदा, इन कहिड़ी महिनत कई, इन कहिड़ियूं कोडरियूं आहियूं, इन कहिड़ियूं मज़दूरूं कयूं, इन कहिड़ियूं तकारियूं कयूं ऐं को कमु कोन थो करे ऐं खरपति मां अरबपति $1 बिलियन में पियो वञे। इहो हिकिड़ो माण्हू न आहे, अहिड़ा हज़ारे माण्हू आहिनि, इहे हितां कमाइनि था, खाइनि था, दुबई में ऐशूं कनि था, ॿाहिरि वञो ऐशूं कंदा, इन जो जनत लॻी पई आहे। ब्लेम जेको आहे उहो सॼो सियासतदान ते वियो, मरामत वरी आहे। खाइनि ठेकेदार पिया, खाइनि इस्टेब्लिशमेंट पियो, ठाहे जेको ब्यूरोक्रेट पियो ऐं उन जो गुनाह सॼो जेको लिखियो वञे थो त बाबा फलाणो सियासतदान जेको उन सॼी ॿेड़ी ॿोड़े छॾी मुल्क जी। बाबा उहे बि ठेकेदार तव्हांजा, सॼो सरमाएदार तव्हांजो, सॼी सिस्टम तव्हांजो, ब्यूरोक्रेट मटेरियल तव्हांजो इस्तेमालु थो करे। तव्हां दारोगे खां वठी, इंजीनियर खां वठी, रोड्स खां वठी, हर शइ जे अंदरि ब्यूरोक्रेट वेठो खाए। उहो ब्यूरोक्रेट चए थो त इन ब्यूरोक्रेसी में चयो मूं जो खाधो इन में फलाणे खे मूं ॿ रुपया ॾिना हुआ, मुमकिन आहे असां खाधा हुजनि कंहिं सियासतदान, पर उन जो गुनाह सॼो सियासतदान जे हथ में ऐं सॼो माल उहे वेठा खाइनि। सियासतदान ते वधीक आहे, माल असुल ॿियनि खाधो आहे, असां सभिनि जा। अच्छा, मौजूदा वक़्त में मिडिल क्लास जे माण्हुनि या ग़रीब तबिको जेको आहे उनजी छा सूरत हाल बीहंदी? जेका ही तव्हां मैशियत जी ॻाल्हि ॿुधाई असांजे मैशियत में, त उनमें ग़रीब तबिको कहिड़ी? बाबा हाणे ॾिस न, हे त मश्करी आहे, हिकिड़ी मज़ाक पिया कनि। हिकिड़ो माण्हू आहे जेको लंघण वेठो आहे,
माण्हू लंघण वेठो आहे, बुखियो वेठो आहे, उनखे वञो था ॾियनि सिहत कार्ड, 7 लख रुपयो सिहत कार्ड पुट वठ। जंहिं माण्हू टे ॾींहं मानी टे वेला कोन खाधी आहे, उनजी भला डॉक्टर गोरियूं करे इलाज कहिड़ो कंदो? कहिड़ी शइ त हुनखे मानी खपे। बाबा 7 लख जो 7.5 लख जो ॾे। बाबा माण्हू जा ॿार नंगा आहिनि, उघाड़ा आहिनि, हुन वटि कपिड़ो कोन्हे कि बाबा तोखे असीं हाउस ॾींदासीं। पुट जॾहिं पहिरीं ॻाल्हि आहे, पहिरीं ज़िंदगी जी लाइफ जी शइ ख़ुराक, मानी पहिरियां माण्हू खे मुयसरु करे ॾियो। उनजा ॿार बाबा तइलीम ते असीं एतिरो ख़र्च पिया करियूं। बाबा तइलीम ते तव्हां हेतिरा करोड़ अरबे रुपया ख़र्च पिया करियो, जंहिंजा पुटु पहिरियों उघाड़ो आहे, जंहिंखे खमीस फाटल आहे, उनखे त मास्टर जेको आहे सरकारी मास्टर, उहो त उनखे स्कूल में दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे। हाणे उहो नंगे माण्हू खे पढ़ाइण जो तव्हां को प्रोग्राम कयो आहे त बाबा उघाड़नि खे पढ़ाए अचु, जंहिंखे जुतियूं कोन्हे उनखे पढ़ाइजो। असां वटि स्कूल में मुख़्तलिफ़ ड्रेसिस आहिनि, मुख़्तलिफ़ हीअ स्कूल स्टंट आहे, कम अज़ कम ॿार हिन लुक में अचे। बाबा हुनजे घर में मानी कोन्हे, थर में माण्हू बुख जे विघे पियो आहे, बुख थी माण्हू पियो आहे, हेॾनि साईं उते टीमूं पे डॉक्टरनि जी ॿोलियूं। बाबा डॉक्टरनि जी ज़रूरत कोन्हे, तव्हां खुराक पहुचायो। त हाणे हीअ जेके इहे सिहत कार्ड जेके आहिनि असांखे हाउसिंग स्कीमुनि जो जेके झांसा आहिनि, इहे जेके असां लाइ मुफ़्त जी शयूं आहिनि, बाबा इन खां ॻाल्हि मथे थी वई आहे। तव्हां हिकिड़ो सम्झो त तव्हां वटि हिकिड़ो संगीन सूरत हाल पैदा थी चुको आहे। ग़रीब माण्हू जेको आहे उहो संगीन सूरत हाल में मौजूदु आहे। उहो 2 टे मानी न पियो खाई सघे, उनखे पूरा कपिड़ा न आहिनि। जेकी कुझु करिणो आहे पहिरियां उनखे तव्हां डायरेक्ट हुन फैमिली जी खे ॾियो। 7 लख रुपए जे कार्ड जे बजाय तव्हां 5 लख रुपया हुनखे ॾियो। त जेकॾहिं हुनखे सिहत में ज़रूरत आहे, सिहत में खपाईंदो। तइलीम लाइ उहो हुन औलाद खे पढ़ाइण लाइ उन में खपाईंदो। जेकॾहिं हुनखे घर जी स्थिति जी ज़रूरत आहे, उन में खपाईंदो। जेकॾहिं को नंढो कारोबार कंदो त जेकॾहिं तव्हां इन साॻी पैसनि खे डायरेक्ट माण्हुनि खे ॾियो। इनकम सपोर्ट बेनिफिट, इनकम सपोर्ट पॉपुलर छो आहे? त उहो माण्हुनि जी मानी गभे जो सबबु बनियो आहे। उहे 3000 रुपया माण्हुनि खे माने उनमें सम्झो जिते उमेद ई कोन हुई। तव्हां सभई जेके हे तव्हांजो तइलीमूं फलाणा कम, पोइ रोड, पोइ ही, पोइ फलाणो, पोइ हे असां ठाहियूं आहिनि, हे हाईवे ठाहिया आहिनि, इन जे बजाय सभ खां वधीक जेको पॉपुलर वञे पियो आम जे अंदरि, उहो मानी जो सबबु बणजण वारो इनकम सपोर्ट जो नंढिड़ो प्रोग्राम आहे। हाणे इहा शइ असल में थियणु उहो घुरिजे त ग़रीब खे पहिरियां फर्स्ट एड ॾियो, इलाज बैदि आहे। मरीज़ खे ॾियो बाबा हिन जो खून बंदि करियो, हिनखे अगरि पटी ॿधो कि त माण्हू मरे थो, हिनखे फर्स्ट एड ॾियो, पोइ हिन जो अॻियां हली करियो, पोइ होम्योग्लोबिन चेक करियो, पोइ हुनजो ऑपरेशन करिणो आहे या हुनजो इलाजु करिणो आहे, उहो तव्हां पोइ करियो। पहिरियां फर्स्ट एड ॾियो। त असांजो माण्हू खे फर्स्ट एड जी ज़रूरत आहे। हे पिया कनि त बाबा इहा बीमारी जेके अचनि थियूं, असरात छा आहिनि, इहो तबसरा पिया हलनि। जीअं सरकारी अस्पताल में माण्हू पियो हूंदो आहे, टेस्टूं पियूं थियनि, जंहिंजी अमरा गुज़ारे वेंदो आहे, टेस्टूं जी रिपोर्ट ईंदा, हा फलाणी बीमारी डिसाइड थी वई, पर हाणे त ख़ुदा जो अमरा गुज़ारे। इहो कुझु सिस्टम आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो क़ीमती वक़्तु। नाज़रीन, इन सां अॼु को प्रोग्राम ओपिनियन विथ हाल मुजब चैनल सां प्रोग्राम ताईं पुॼाइण जो पहुतो। पंहिंजी मेज़बान राहत चैंडे इजाज़त।